अस्सलाम वालेकुम। सिंधी फिल्म संसार साण हाज़िर। फिल्मुनि जे रंग में ज़िक्र हल पियो त रंग महल जो, ऐं रंग महल जे हवाले सां हीअ असांजी चौथी निशस्त, जंहिंमें असांजा मुअज़्ज़िज़ महिमान हिन फिल्म जे बारे में वधीक पंहिंजे ख़्यालनि जी आगाही खां असां ऐं अव्हां खे रोशनास कराईंदा। असां साण मौजूदु आहिनि साइण महापारा साहिबा, साईं फिदा हुसैन शाह साहिबु, साईं GM चांद साहिबु ऐं साईं हयात अली शाह बुखारी साहिबु। इब्तिदा करणु चाहींदासीं हिकिड़े सदाबहार गीत सां। गीत अहिड़ो जेको दिलि जे तारुनि खे छुई वञे थो ऐं फिरोज़ गुल साहिब जी कंपोज़िशन्स में जॾहिं इन्हनि सभिनी कंपोज़िशन मां हिन ख़्याल खे ॿुधे थो त महसूसु थिए थो त वॼत ॼण दिलि ते थींदी हुजे। उहो सॼण अचु त बहारुनि में मिलूं। ख़ूबसूरत वीडियो आहे, ख़ूबसूरत गीत आहे। अचो भरपूर गीतनि खे, भरपूर नग़मनि खे, भरपूर लम्हनि खे ख़ुशि आमदीद चऊं था। कैसा लगा? बहुत अच्छा। ये देखे मुझे याद आ गया कि नज़ीर साहब की कॉम्पोजिशन थी, तो वो जब गाना कोर्स कर रहे थे हम लोग कोई गाँव के पास से, टंडो आदम वाली साइड पे जी। तो वो सूरज जा रहा था, तो जल्दी जल्दी करो, वो एंगल पे रखा हुआ है, ट्रॉली पे लिटाया हुआ है जल्दी से, ताकि जल्दी शॉट हो। तो वो मैं देख रही थी, मुझे वो याद आ रहा था कि ट्रॉली पे और खड़े हुए ऋतुजा मिलन जी, जल्दी जल्दी भाग रही लड़की है कोर्स में, सूरज उतर रहा है, सूरज जा रहा था ना, तो फिर वो एक सीन है एंड वाला। हाँ, तो वो सूरज डूब रहा है, आगे लड़की गुजरती जा रही। वाइंड अप का वो जो गाने का उसमें दिखाया उन्होंने, क्या सूरज अब गरूब हो रहा और भाग रही। अच्छा, ये नजमा शाहीन की मेमोरी है आपको? कैसी थी वो, क्या था? अच्छी थी, बस एक फिल्म मेरे साथ काम की है, उसके बाद नहीं। अच्छा, इस फिल्म में थे शहबाज दुरानी साहब जी। तो वो उनका लुक था बड़ा ना टॉल, और ये दिस एंड दैट इस टाइप के धड़ल्ले वाले। तो वो जब कहते, मैं उनको कहती होती थी डाकू साईं तो वो जब भी कभी आते थे घोड़े पे आना, शॉट देना तस्वीर, मैं कहता डाकू साईं, कहता डाकुओं का नाम नहीं लो, इधर टंडो आदम में डाकू ही सारे तो बड़े अच्छा वक्त होता था, गुजरता था शूटिंग का। शाह साहब, इन फिल्म जे रेफरेंस में हिकिड़ी ॻाल्हि ॿी भी किथे कंहिं पढ़ियो त, बल्कि पढ़ियो हुयोसीं त बाबरा शरीफ़ हिन फिल्म में आई हुई,
जेके एक्स्ट्रास में जेके कोर्स हुन में में हुई। कोर्स में जेके हुयूं बिल्कुलु। त इहो तव्हांखे हिन बारे में ख़बर आहे? इहा ख़बर आहे मूंखे, बिल्कुलु ख़बर आहे। अच्छा उन ज़माने कुझु कोन्हे, एक्स्ट्रा हुई, हा वॾी अदाकारा पोइ वञा तंहिंमें हुन में जेको कोर्स आहे वरी जेकॾहिं तव्हां वरजाए ॾिसो वरी रिपीट करे ॾिसो नज़र अची वेंदी हुन में छोकिरियुनि में हेठि आहे। अच्छा। रुता मिलानी जी हुन में आहे। जान साहब आपको कुछ पता है कि थी वो कि नहीं? मुझे इतना याद नहीं। आपको याद नहीं है? फर्स्ट टाइम जब वो टेलीविज़न में आई थी, मासी शरबते में आई थी, अच्छा वो उसकी फर्स्ट अच्छी जो रिकग्नाइज होने वाली वो Appearance है उसकी। appearance थी। उसमें वो थी जो शाहताज एक है, फिल्मों में काम करती, वो सिंधी फिल्म में उन्होंने काम किया, वो थी अच्छा शहताज थी उसमें। शाहताज, उनके बहने बहनी थी, वो थी हाँ हिकिड़ो- बाबरा एक- बाबरा एक उसका नाम था। टंडे आदम जी ॻाल्हि पई हले ऐं यकीनन जेके सदाबहार नाला आहिनि उन में शाह असद जो हिकिड़ो वॾो नालो आहे। उनजी जेका कहाणी हुई जुआरी, उन ते इहा फिल्म ठही हुई। शाह असद साहब जे बारे में असांखे शाह साहब चाहींदासीं कुझु तव्हां जी ॻाल्हायो। छो त परू ऐं मुहबशीदी त सॼी मटियारी ठही त साणनि वॾियूं कचहरियूं रहियूं हा ऐं शाह असद खे मूं हुन में को वॾेरो टाइप का शइ कान हुई, पाण खे हू सम्झंदो कोन हो ऐं निहायत क्लासिक माण्हू हो। जॾहिं मुहबशीदीअ लाइ या परूअ लाइ महनाज़ जे आवाज़ में पाण कुझु गीत रिकॉर्ड कया हुअईं त मूंखे उन्हनि जूं सीक्वेंसिस पाण ॿुधायूं हुअईं ऐं उहा सीक्वेंसिस जेॾी महिल एक्सप्लेन ते कई त मूंखे महसूसु हैरानी ते थी त ही असांजो सिंधी डायरेक्टर बि हीअं सीन खे डिस्क्राइब करे सघे थो। ऐं हुन माण्हूअ जो मुतालियो तमामु घणो हो ऐं इवन अंग्रेज़ी फिल्मुनि खां वठी हॉलीवुड खां वठी बॉलीवुड ताईं ऐं लॉलीवुड ताईं बि हू शयुनि खे निहायत गहरी नज़र सां ॾिसंदो हो। पर मज़े जहिड़ी ॻाल्हि त पैरेलल सिनेमा ते बि हुनजी तमामु घणी नज़र हुई, जो अव्हांखे हुनजे फिल्मुनि में के अहिड़ा सीन नज़र ईंदा, पर रंगमहल जी ख़ुदि स्टोरी जेका लिखी आहे त उन में बि वञी ॾिसो त इहा ॻाल्हि महसूसु थिए थी त हुन में हिकु पढ़ियल लिखियल इंसान जी ख़ुशबू हुई जंहिं स्लो लाइट खे या सिनेमा खे छुयो। ऐं शाह असद जी वॾे में वॾी ॻाल्हि इहा हुई त हुनजो जेको डेडिकेशन हो तंहिंमें असांखे उहे ई पेरा मिलिया ते जेके बिमल रॉय वटि या राज कपूर वटि असांखे मिलनि था, या शबाब किरानवी हिते हो, हसन तारिक साहब जहिड़ा वॾा फिल्म मेकर्स ऐं डायरेक्टर्स, त उन्हनि जे ई वांगुरु हुनजी सॼी जेका बॉडी केमिस्ट्री हूंदी हुई, जेॾीमहिल ॻाल्हाईंदो हो त हुनजे अखियुनि जा इशारा जेस्चर्स ॾाढा मज़ेदार हूंदा हुआ ऐं बीइंग ए डायरेक्टर पंहिंजो हू जेका बि ॻाल्हि सम्झाईंदो हो त अॻिले माण्हूअ खे महसूसु थींदो त न हिन माण्हूअ में गुण आहिनि। ऐं इहा टंडे आदम खे सॼे टंडे आदम खे महकाए छॾे थी शाह असद जे हवाले सां इहा ॻाल्हि त हू माण्हू निहायत पुरवकार ऐं पंहिंजे शुबे सां पंहिंजे फ़न सां हुनखे तमामु वॾी मुहबत हुई। जलवे सां हीअ दिल सजाया, महबूब जे जलवे सां हीअ दिल सजाया, हिकु शम्म वफ़ा पंहिंजे अखियुनि न जलाया, महबूब जे जलवे सां हीअ दिल सजाया।
अदमन ते सिर झुकाया मेहमान गुलस्तां जा पहुंचाई गीत गाया बुलबुल जी सदा हर सू हर शाखत आईया महबूब जे जलवे सां हिय दिल नू सजाईया प्यार जी मंजिल प्यार जी मंजिल सभई अरमान सा पूरा वही आबाद थी है जो दिल मिट्या है मजा निशान पूरा मिली प्यार जी मंजिल बाहर आईया गुलशन में नजारा रक्स में आहिल नजारा रक्स में आहिल बहारुन में किया रुखसत खिजा जा कारवां पूरा मिली प्यार जी मंजिल खुशिय में कह कशां दिल जी सितारन साथी गड झूमे सितारन साथी गड झूमे हयात जा हसी लम्हा कबा सब प्यार सा पूरा मिली प्यार जी मंजिल असां वटि महापारा साहिब मौजूद आहिनि हिकिड़ी साथ ॿी बि आहे त असां हिकिड़ो नंढिड़ो क्लिप तव्हांजी ख़िदमत में पेश करणु चाहियूं था वीडियो क्लिप महापारा रंग महल में अचो त गॾिजी ॾिसूं था नो अदाड़ी कुछ कर दीजिए हिन कपड़े में छा है कुछ नहीं तो क्या सब है तुझे तो मेहमान आहे वो छोना फ्रांगा खाएंगे योर के होंगे छा है छा तो चाहिए गाड़ी तो तमाम घड़ी महंगा चाचा जी पुत्र चाचा मुझे चाचा हूँ धाड़वाल डाल हाँ धाड़ेवाल कितने धाड़े वाले पुत्र इतने हैं चाचा इतने कितने पुत्र
चाचा हुआ है ना पंजी बन्नी बनी थे बाबा वो शिकार वाला बाबा शिकार वाला चलिए चुप चलिए बाबा चलिए मैं कुछ बाहर न करो माँ उदासना है चाचा हाँ माँ उदासना है वो जिया तेरा कॉल छा वादा हुआ तुम अनवर सा क्या हुआ मुबारक हो दे देनो तू के छा छुआए देनो आज तू कुछ सुनते चाहे खुशी मुझे किस्मत में किथे दुख जो गाली न कर देनो हुआ क्या ने हम का डाइन जन्म कालू थी रवा अम्मा कालू थी रवा उठी कम कारजी कर मन पानी भरिया रोड में छा वरंदो ज़िक्र हलियो हिकु सदाबहार वजूद जो ऐं जीअं शुरूआत में हिकिड़ो बहितरीनु सदाबहार गीत ॿुधोसीं उनखे वरी अव्हांजी ख़िदमत में नए नस्ल जे हवाले सां पेश करणु चाहियूं था उहो सॼण अच त बहारुनि में मिलूं असां ऐं अव्हांजे साम्हूं परफॉर्म करणु चाहे थी ॻाइणु चाहे थी समीना कंवर सजण अच त बहारनि में मिलूं बहारनि में मिलूं नज़ारनि में मिलूं ओ बहारनि में मिलूं नज़ारनि में मिलूं ओ सजण अच त बहारनि में मिलूं तो के
असां चंड सितारनि में मिलूं ओ सितारनि में मिलूं आ नज़ारनि में मिलूं ओ सितारनि में मिलूं आ नज़ारनि में मिलूं ओ सजण अचु त बहारनि में मिलूं बहारनि में मिलूं आ नज़ारनि में मिलूं ओ बहारनि में मिलूं आ नज़ारनि में मिलूं ओ बहारनि में मिलूं आ नज़ारनि में मिलूं ओ बहारनि इन ख़ूबसूरत आवाज़ ते हिन हसीन गीत ते अॼु खे हिन साथ मां खां मोकिलायूं था। इंशाअल्लाह अज़ीम ईंदड़ हफ़्ते अवां जी ख़िदमत में फ़िल्म रंग महल जे हवाले सां आख़िरी हिस्से पंजे आख़िरी हिस्से में पेश थींदासीं। फ़ी अमान अल्लाह, इजाज़त ॾींदा, अल्लाह वाहे।